हो जो उहे हिन शहर में लिकियल ललकार के समझी सघनि। न्याज़ बुनियादी तरह सोशलिस्ट ख़्याल ऐं लारा रखंदड़ आहे, पर संदुसि सोशलिज़म ते बैनुल अक़वामियत खां वधीक सिंधी क़ौमी रंग चढ़ियल आहे। उन करे संदुसि अदबी तख़लीक़नि में कॾहिं बि सिंध जी मुहबत झुकी ऐं झीणी न थी आहे। हिन वक़्तु सोशलिस्ट फ़र्द ऐं पार्टियूं ॿिनि ब्लाकनि में विरहायल आहिनि, हिकु मदरसे सां वाबस्ता ऐं ॿिया चीनी नज़रिए जा हामी। न्याज़ हिमायूं उन्हनि शाइरनि ऐं अदीबनि जे क़ाफ़िले सां लाॻापियल रहियो आहे जिन दुनिया जे पहिरीं सोशलिस्ट मुल्क जी तारीफ़ में बेपनाह तख़लीक़ी सरमायो ईजाद कयो। उन करे हिन चीन जे मुक़ाबले में हमेशह रूस खे मज़लूम ऐं महकूम क़ौमनि, मुल्कनि ऐं तबक़नि जो निजात रहंदे सम्झंदो रहियो ऐं संदुसि हमदर्दियूं बि हमेशह रूस सां वाबस्ता रहियूं। पर जीअं मूं मथे अर्ज़ु कयो आहे त उन मामले में बि हू सिंध खे हमेशह अवलियत ऐं अहमियत ॾींदो आहे। सन यादि कोन अथमि रूसी सफ़ारत खाने तरफ़ां लेनिन जी सालगिरह ते मज़मूननि ऐं शेरनि जे इनामी चेटाभेटी जो ऐलान थियो हो। उन चिटाभेटी में न्याज़ साहब हिसो वरितो ऐं लेनिन ते हिकु नज़म अज़ीम उस्ताद अज़ीम इंसान चयाईं, जंहिं नज़म खे इनाम जो मुस्तहिक़ करार ॾिनो वियो ऐं रूसी सफ़ीर हैदराबाद में अची हिकु तक़रीब अंदरि अदीबनि खे इनाम सां नवाज़ियो हो। जॾहिं सफ़ीर साहब न्याज़ खे इनाम ॾेई रहियो हो, उन वक़्तु हिन न्याज़ खे चयो त तव्हां रूस जे मुतलिक़ छो नथा लिखो, हालांकि अव्हांखे रूस जे बारे में वधि खां वधि लिखणु घुरिजे। न्याज़ साहब जवाबु ॾिनो त आउं पहिरीं सिंधी आहियां, पोइ सोशलिस्ट,